इन्हनि 54-56 हज़ार जेके रेट मनपसंद माण्हुनि खां वरिता, उन्हनि माण्हुनि खे बि चवंदा उहो डी सी खे एप्लीकेशन ॾियनि ऐं डी सी खे असीं हथ ॿधी अपील था करियूं त महिरबानी करे उहे वापसि उन्हनि खे वापसि वठाए न वञनि, जीअं माना हिननि जी हट धर्मी ख़तमु थी सघे। ही ॿाहिरि जा माण्हू अची करे असांजे माण्हुनि खे जेको ज़ुल्म भरपा करे वियो अचनि, इन ते महिरबानी करे तव्हां नोटिस वठो। असां डिप्टी कमिश्नर मां इहा उमेद बि रखूं था ऐं इहा असां उमेद अस्पताल में जेको टनो ग़ुलाम मैदर टनो मुल्क में जेके सर्वे कया आहिनि, त असांखे उमेद इहा जागी आहे त डिप्टी कमिश्नर हिन शइ ते बि नोटिस वठंदो ऐं टनो मुल्क में जेके माफ़िया आहिनि, जेके दुकानदार आहिनि, जेके बि आहिनि, उन्हनि ते अॻु भरो क़दम खणी ज़िले धणी वांगुरु हिन आवाम जो ख़्यालु कंदो। निजी पारां 2025 में सिरुनि जे भठे जे हवाले सां जेकी असां पंहिंजा सोशल मीडिया ते ऐं जेके दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं त रेट जेके आहिनि मनपसंदि जेके भठिया मुक़ररु कया हुआ 52, 54, 56 हज़ार, जिते असां मुख़्तसल जेके आहिनि माना पंहिंजा हितां नोट कराए थी पए, उन ते को नोटिस कोन थियो, पर सिर्फ़ु इहो 2-3 हज़ार जो हिननि भठे वारनि जेके रेट घटि कया हुआ। पर हिन वक़्तु 2026 हले पियो, इन में हिकिड़ो पठाण जेको आहे उहो मोटरसाइकिल ते सिधी गाॾी ते मूं वटि घरु आयो ऐं जंहिं अची मूंखे सॼी सूरत हाल ॿुधाई त हिन वक़्तु जेके आहिनि सिरुनि जा रेट किरी चुका आहिनि, 38-40 हज़ार पिया माना जेको रेट जेको आहे हले पियो। पर हिननि छा कयो आहे, भठे वारा गॾिजी पाण में हिकिड़ी यूनियन ठाहिनि पिया ऐं यूनियन ठाहे उहो आवाम खे वॾी माना ज़ुशारी में आणींदा ऐं उहे सिरूं पंहिंजे मनपसंदि रेट मुक़ररु कंदा। उन रेट में जेको रेट मुक़ररु कंदा हर भठे वारो उहो ई रेट मुक़ररु कंदो, माना को बि घटिताई कोन थींदी। हींअर मुख़्तलिफ़ रेट जेके आहिनि भठनि ते हली रहिया आहिनि ऐं उन पठाणे ॿुधायो मुंहिंजो को भठो कोन्हे, मुंहिंजी ट्राली आहे जेकी शुरू खां ऐं उन असांजी जदोजहद खे ॾिसी हुन में असांजे जेकी आवाम हींअर जेकी महांगाई में जेकी बुख बदाली जो शिकार लॻी पई आहे, त पंहिंजे घर जा टुट फुट जेको थोरो घणो थिए थो उन ते जेके सुरूं ऐं रेती जेकी इस्तेमालु थिए थी, त उन ते हुन अची ॿुधायो त तव्हां महिरबानी करे वरी इन शइ ते नोटिस वठो ऐं इन शइ खे माण्हुनि ताईं पहुचायो त माण्हू चओ सुजाग थियनि ऐं संजीदा वठनि इन मामले ते। जेकॾहिं इहा यूनियन ठही थी वञे त इहा आवाम लाइ वॾो हानिकार साबित थींदी ऐं उहो रेट कॾहिं बि कोन मुक़ररु थींदो, छो त भठे वारनि जी हट धर्मी आहे त हू चवनि था असां सभिनी खे माल था खारायूं, असांजे ख़िलाफ़ु केरु बि नोटिस कोन वठंदो। त इन करे ख़ुदारा असांजी आवाम चंद्र मोहन खान शहर जे आवाम खे रिक्वेस्ट थो करे हिन वीडियो ज़रिए त 2025 में बि असां कई, 2026 में तव्हां सां गॾु बीठा आहियूं, त महिरबानी करे तव्हां पंहिंजी जेके आहिनि जेके भठे आहिनि जेकी हट धर्मी आहे ख़तमु करण लाइ फ़िलहालु ख़रीदारी न कयो ऐं डी.सी. चंद्र मोहन खान खे अपील था करियूं त हीअ जेकी बदमाशी करे यूनियन ठाहे जेके आवाम खे कुचलण जी साज़िश कनि पिया, इनखे फ़ौरन नोटिस वरितो वञे ऐं रेट जेको आहे उहो 36,000 रुपया मुक़ररु कयो। हिन जी आवाम हिन ॻाटे तौर महांगाई में हुई खाद खुराक लाइ परेशान आहे। जेकॾहिं कंहिंजो कमिरो भित का टुटी का 30 पैसा गॾु कंदा हूंदा उहो रब थो ॼाणे। बहरहाल उनखे बचाइण लाइ ऐं माण्हुनि खे जेको थोरो परदे लाइ हवाले सां जेके कमु कराइनि था त उनमें दुश्वारी पेश न अचे ऐं जेके हिननि 54-56 हज़ार जेके रेट मनपसंदि माण्हुनि खां वरिता, उन्हनि माण्हुनि खे बि चवंदा उहो डी सी खे एप्लीकेशन ॾियनि ऐं डी सी खे असीं हथ ॿधी अपील था करियूं त महिरबानी करे उहे वापसि उन्हनि खे वापसि वठाए न वञनि, जीअं माना हिननि जी हट धर्मी ख़तमु थी सघे। ही ॿाहिरि जा माण्हू अची करे असांजे माण्हुनि खे जेको ज़ुल्म भरपा करे वियो अचनि, इन ते महिरबानी करे तव्हां नोटिस वठो। असां डिप्टी कमिश्नर मां इहा उमेद बि रखूं था ऐं इहा असां उमेद अस्पताल में जेको टनो ग़ुलाम मैदर टनो मुल्क में जेके सर्वे कया आहिनि, त असांखे उमेद इहा जागी आहे त डिप्टी कमिश्नर हिन शइ ते बि नोटिस वठंदो ऐं टनो मुल्क में जेके माफ़िया आहिनि, जेके दुकानदार आहिनि, जेके बि आहिनि, उन्हनि ते अॻु भरो क़दम खणी ज़िले धणी वांगुरु हिन आवाम जो ख़्यालु कंदो।